घोटकी में ॻोठाणनि पारां बासर जे हमले ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठाणे मोहम्मद इब्राहिम चाचड़, इमामज़ादी हलीमा ऐं ॿियनि चयो त बासरनि माजिद चाचड़, एजाज़ सजाद ऐं ॿियनि संगावती तकरार तां जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त बासरनि ज़मीन ते हमलो करे हज़ूर बख़्श ऐं ॿियनि खे ज़ख़्मी कयो। दांह ॾियण बावजूदि पुलिस केस दाख़िल न पई करे। असांजा कार नाजाइज़ी आहे। हाणे कल्ह असांजा मुड़ुस 4 नाहक इन केस में झलिया अथऊं, जंहिंमें 2 जा असां 12 ज़ामिन कराया अथसि। उहे 12 ज़ामिन जेके असां कराए राति घर पिया सुबुह सां पाणी ते ऐं उन ते फायरिंग शुरू थी विया। हिन मां पुलिस सवेर खणी आयूं त न असांजी उनखे लेटर मिले थो, न असांजो कोई जान थिए थो। सुरेश डॉक्टर खां माना पटी कराइनि था पिया पिराई वटि। हेड़ो असांजा गज़ब कटा असां ग़रीब आहियूं, ॿार घर निकिरी नथा सघूं, घर छॾे नथा सघूं, पोख ते नथा वञी सघूं। रुगो ॿारहों असांखे रेवाला रखियूं, मोज़ रखियूं, पिस्टल रखियूं, घुमंदा वठंदा। ॻोठाणनि अपील कई त बासरनि ऐं वांगारू आदिलपुर पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।